नाज़रीन, एसएसपी ॼामशोरो जावेद बलोच सीआईए मंशात बरामद केस में नामज़द सीआईए इंचार्ज समेत 12 अहलकारनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुलरसूल चांडियो। जी अब्दुलरसूल, छा तफ़सीलात आहिनि? जी हाँ, बिल्कुल कुछ ॾींहं पहिरियां कराची में सीआईए ॼामशोरे जी मोबाइल में मंशियात बरामद थी हुई, जंहिंखां पोइ केस में नामज़द जेके समूरा अहलकार आहिनि उन्हनि खे एसएसपी ॼामशोरो जावेद बलोच बरतरफ़ करे अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे, जॾहिं त बरतरफ़ थियण में सीआईए इंचार्ज आहे निसार भट्टी, सब इंस्पेक्टर सरवर राह पोटो, वॾो मुंशी असगर पंवर, जब्बार सोलंकी, मुख्तियार पंवर, अब्दुल्लाह पंवर, गुलाम अब्बास, एजाज मल्लाह, अब्दुल हमीद, मोहम्मद याकूब, राहिब हुसैन ऐं अहमद नवाज़ शामिल आहिनि। 12 पुलिस अहलकार आहिनि जंहिंखे एसएसपी ॼामशोरो तरफ़ां बरतरफ़ नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन मामले जी जेका एसएसपी ॼामशोरो तरफ़ां जेका जांच टीम हुई उन तरफ़ां सीआई सेंटर जो मुआइनो कयो वियो, जंहिं दौरान मालखाने मां 3 किलो चर्स ऐं 1 किलो अफ़ीम पिणु बरामद थियो, जंहिंजो कंहिं बि रिकॉर्ड में ज़िक्र न थियल हो। जंहिंखां पोइ मोहम्मद शाहिद अब्बासी आहे सरकार जी फ़रियाद ते एएसआई मोहम्मद शाहिद अब्बासी जी फ़रियाद ते वॾो मुंशी जेको अॻूणो हुयो सीआई जो असगर पंवर उन ख़िलाफ़ ऐं अब्दुल जब्बार सोलंकी नंढो मुंशी आहे, उन ख़िलाफ़ पिणु मंशियात जो हिकु वधीक केस दाख़िल कयो वियो आहे। जी अब्दुलरसूल, अवां जी महिरबानी।